0307 36 56 492 फयाज़ अहमद मांजो नालो। हर किस्म जी रिपेयरिंग जी कोई भी मसलो। एड्रेस सिनेमा रोड नूर मस्जिद जी भर में बिल्कुल मांजी शॉप है। जी डेर की इलेक्ट्रिक बाइक है। अवां ॾिसी सघो था ही चार्जिंग थे पई हाणे। ही बिजली ते चार्जिंग थे पई ऐं ही भी जेकी आहे गॾु बीठल इहा भी आहे हिते जेका शहरी माण्हू आहिनि अॼुकल्ह महांगाई जे हिसाब सां जेको आहे इलेक्ट्रिक बाइक जेकी आहे उहा तमामु बहितरीनु जेकी आहे उहा फ़ाइदेमंद साबित थिए थी। छो जो हिन में त पहिरीं ॻाल्हि न पेट्रोल पवंदो आहे ऐं उनखां पोइ जेको आहे न ई हिन में को मोबाइल जी ज़रूरत पवंदी, ना ही को चैन सेट जी ज़रूरत पवंदी आहे। बसि फ्री सिर्फ़ु इनखे चार्जिंग कयो ऐं जेको आहे 70 खां 80 किलोमीटर जेको आहे या नई गाड़ी जेकी आहे उहा सफ़र तय कंदी आहे। ऐं उनखां अलावा जेको आहे हिन में तमामु जेका ॿियनि आम पेट्रोल गाॾियुनि में जेको ख़र्चो आहे उहो ज़्यादा हूंदो आहे। उनमें चैन सेट ख़तमु थी वेंदो आहे। उनखां अलावा जेको आहे उनजो प्लग ख़राबु थी वेंदो आहे या को ॿियो मसइलो मसाइल थी वेंदो आहे। मोबाइल जेको आहे उनजो चेंज करिणो पवंदो आहे हर महीने ॿिए खां पोइ जेको आहे उनखे वरी ट्यूनिंग वग़ैरह करणी पवंदी आहे, जंहिंजो जेको आहे उहो ख़र्चु जेको आहे उहो काउंट कंदा आहियो त उहो जेको आहे 6 महीननि में 8 महीननि में तव्हांखे लखें रुपया जेको आहे उहो ख़र्चु थी वेंदो आहे। हीअ इलेक्ट्रिक बाइक जेकी आहे इन में त हर शइ खां जेको आहे तव्हांखे छुटकारो मिली वेंदो, जेको आहे का परेशानी न थींदी। ही बिल्कुलु चार्जिंग ते जेकी आहे उहा लॻी बीठी आहे। वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो आहे की अवां दोस्त बि जेको आहे इन इलेक्ट्रिक बाइक जो फ़ाइदो वठो ऐं हर ख़र्च खां हर झंझट खां जेकी आहे उहा छुटकारो हासिलु कयो। न ई इन जो तव्हांखे को चैन जेकी आहे उहा टाइट कराइणी पवंदी या उनमें तेल वग़ैरह लॻाइणो पवंदो, न ई इन में जेको आहे तव्हांखे मोबाइल चेक करिणो पवंदो। बाबा हाणे मोबाइल गाॾी खाए त कोन थी, गाॾी धुओं त नथी हणे। ही बिल्कुलु हिकु जेको आहे तमामु बहितरीनु पैकेज आहे। हिकु दफ़ो तव्हां हिनखे ख़रीद कयो उअं ई जेकी ॿी गाॾी आहे आम जेकी पेट्रोल ते हले थी उहा बि तव्हांखे 1.5 लख रुपए ताईं मिलंदी पई हूंदी। नई ही जेकी आहे हिन जो 1,80,000 ऐं 2 लख रुपया रेट आहे, जंहिंजी जेको आहे बैटरी जेकी कंपनी मां अचे थी उनजी साल टाइमिंग आहे जेकी ते अगरि कोई हथ सां सरगोदा मां तयारु करवाए थो त उहा 4 साल जेकी आहे बैटरी हुनजी कंटिन्यू हली वञे थी। तव्हां हिसाबु लाहियो 4 सालनि में तव्हांखे अगरि डेली ही गाॾी जेकी आहे 70-80 किलोमीटर फ्री में जेको आहे पंधु कराए त तव्हांखे केतिरो फ़ाइदो थींदो ऐं तव्हांखे गाॾी जेकी आहे इहा कुझु ई महीननि में फ्री में पइजी वेंदी। वरी महिरबानी जंहिं दोस्त टाइम कढी असांजी जेको आहे वीडियो ॾिठी ऐं तव्हांखे ॾेखारूं सिर्फ़ु हिन में ही जेको आहे हिकिड़ो लॻल आहे। उनखां पोइ ही हिते जेको आहिनि बैटरियूं लॻल आहिनि, कोई चैन वग़ैरह कोन्हे। तव्हां ॾिसी सघो था ही करंट सिस्टम आहे इनमें को ही तार लॻल आहे ॾिसो था। ही हिते मोटर लॻल आहे। ही मोटर जेको आहे करंट ज़रिए जेको आहे हले थो। तमामु ही बहितरीनु सस्तो ख़र्च, फ़ाइदो वठो इलेक्ट्रिक बाइक मां फ़ाइदो हासिलु कयो। मिस्त्री जो नंबर बि जेको आहे ऐड कंदासीं। अव्हांखे नई बाइक जेकी आहे इहा हथ सां ठाराइणी हुजे या ख़रीद करणी हुजे, ठहियल जेकी कंपनी जे तरफ़ां अचे थी उनजी बैटरी जी जेकी आहे उहा साल वारंटी आहे या रिपेयरिंग जे हवाले सां उस्ताद बि हिते मौजूदु आहे, उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांजी हर क़िस्म जी रिपेयरिंग कंदा आहियूं। बैटरी ख़राबु थी वञे, मोटर में मसइलो कोई बि फॉल्ट अची वञे, माना गाॾी जी बीजी वेंदी आहे, असां रिपेयर करे ओके करे हलाए ॾींदासीं। बैटरी नवीं ठहाइणी हुजे या जी बैटरी ख़तमु थी वेंदी आहे उहा बि नवीं ठहाए ॾींदा आहियूं असां। केतिरो फ़ाइदो आहे इन गाॾी अचण खां? वॾो फ़ाइदो आहे। न चैन, न गरारी, न मोबिल विझाइणो पवे, न पेट्रोल, न ट्यूनिंग कराइणी पवे, बसि छड़ो उनखे चार्जिंग करे हलायो। हा, अगरि कंटिन्यू गाॾी साल सही हली वञे त पैसा घणनि महीननि जा लही वियो? पोइ साल में पैसा लही वेंदा आहिनि, पर गाॾी माना हलंदी रहंदी आहे। साल 4-5 साल हली वेंदी आहे। हा, वधि में वधि बैटरी ख़राबु थींदी आहे, उहा बि वरी नवीं ठही थी बसि। ॿियो हिनजो करंट जे लाइ मोटर वग़ैरह में को मसइलो ईंदो आहे? मोटर में न ईंदो आहे कॾहिं बि। वधि में वधि बैटरी या को रेस ख़राबु थी वई या कंट्रोलर, बसि इन हिसाब सां नॉर्मल घणो ख़र्चो थी सघे थो अगरि कॾहिं ख़राबु थिए बि सही? तव्हां वटि घणा केस अचनि था डेली जी? घटि केस ईंदा। कामयाबु वई आहे या न कामयाबु? इहा ई बि शइ शहर जे लाइ, मीरपुर उबाड़े जे लाइ तव्हां घुमी फिरी मोटी अचो भले। 70 किलोमीटर जे एरिया में जेको पंधु हुजे हा खोड़
को मसलो ही कोन्हे। हिकु माण्हू ॿ माण्हू टे माण्हू चढ़िया वञो को मसलो कोन्हे, परवाह बि न। 70 किलोमीटर जे एरिया में कंहिं बि माण्हू कारोबारी आहे या को ड्यूटी वारो आहे उनजे लाइ बिल्कुलु बिल्कुलु बहितर आहे। ना कपिड़ा काला थियनि, ना हुन में को चैन खे तेल ॾियणो पवे, ना मोबिल विझाइणो पवे, ना ट्यूनिंग कराइणी पवे, ना किक मारण जी ज़रूरत बि न आहे, चाबी मारो स्टार्ट। अच्छा, नंबर तव्हां पंहिंजो ॿुधाइजो कुझु। मुंहिंजो नंबर आहे 0307 36 56 492। फयाज़ अहमद मुंहिंजो नालो। हर क़िस्म जी रिपेयरिंग? जी जी, कोई भी मसलो। एड्रेस सिनेमा रोड नूर मस्जिद जी भर में बिल्कुल मुंहिंजी शॉप आहे। जी जी, ॾेरकी में।